असां हिन पाकिस्तानी रक्शे में असां हिन में ही नवा फ्यूचर कुछ लगाया आहिनि। ही हिकिड़ो फ्यूचर असांजो ही आहे लिफ्ट सिस्टम। हिन लिफ्ट सिस्टम जे ज़रिए असांजी बहिराड़ी में जेके आहिनि पोड़ा माण्हू या ओल्ड एज पीपुल आहिनि त ही असां उन जे लाइ लॻायो आहे। असां पंहिंजे मरीज़नि खे रक्शे में जीअं तरीक़े सां लॻाईंदा आहियूं या खणी वेंदा आहियूं त उन्हनि जी तकलीफ़ जेका आहे ॿीणी थिए थी, असां उन जे लाइ हिन में लॻायो आहे। हाणे ही तव्हांखे ॿुधाईंदसि लिफ्ट सिस्टम कमु कीअं थो करे। ही लिफ्ट सिस्टम असां जेक जे ज़रिए ॿाहिरि अची वेंदो, मरीज़ व्हील चेयर समेत हिन ते अची वेंदो। ही लिफ्ट सिस्टम असांजो जंहिं महिल वापसी अंदरि ईंदो त ही आसानी सां मरीज़ अंदरि बेड ते चढ़ंदो। ऐं असांजो जेको ॿियो आहे बेड जेको आहे डबल बेड आहे त मरीज़ जेको आराम वग़ैरह करे सघे थो फुल। ऐं उन खां अलावा असां सकाफ़ती ॾियारनि ते केॾा घुमण करण वञूं था त ही असां हिन में हिकिड़ो चोर बॉक्स रखियो आहे अंदरि, त पंहिंजो कीमती ज़ेवर या सामान वग़ैरह जेको असां हिन में रखी सघूं हिन में किथे पोइ। ऐं ही असां लॻायो ही सेफ्टी पाइप किथे रक्शो पलटी वग़ैरह थी वञे थो त ही सेफ्टी पाइप असां हिन लाइ लॻायो आहे त ही रक्शो पलटी थी वञे थो हिन ते बैलेंस करे वापसी रक्शो सिधो थी वञे थो। ऐं ही असां हिन में बैग बॉक्स लॻाया आहिनि। जेके बहिराड़ी में रक्शा हूंदा आहिनि त उन्हनि ते बैग जेके आहिनि ईअं टंगिया पिया हूंदा आहिनि त उन्हनि ते किताबूं वग़ैरह जेके आहिनि किरी वञनि थियूं त ही असां इन करे लॻायो आहे। हिन में बैग वग़ैरह रखी सघूं था। ही असां इन लाइ ठाहियो आहे।